नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त सांगड़ में अकलियत बिरादरी जे शागर्दन तोड़े शागर्दियाणين में स्कॉलरशिप प्रोग्राम तहत चेक विराइण वारी तकरीब डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में कोठाई वई है, जंहिंमें माइनॉरिटी अफेयर जे सूबाई वज़ीर हरी राम किशोरी लाल जे पॉलिटिकल सेक्रेटरी हीरा लाल सांगड़ पहुची चेक विराए। इन मौके ते ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि खां 111 शागर्दन तोड़े शागर्दियाणين में स्कॉलरशिप चेक विराया विया। इन दौरान हिंदू काउंसिल जे सलाहकार राजेश कुमार हरदसाणी, पीपल्स पार्टी माइनॉरिटी ज़िले सांगड़ जो सदर मनमोहन, माइनॉरिटी विंग ज़िले जनरल सेक्रेटरी खुशहाल दास, अॻूणो काउंसलर बादशाह खान, पीपी अॻुवाण मोहम्मद अली लिगारी ऐं ॿियनि चेक विराया। चेक विराइण वारे तकरीब में शागिर्दनि पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो ऐं चयो त अकलियत बिरादरी जे शागिर्दनि लाइ हीअ हिकु बहितरीन तकरीब है, जंहिंमें हिंदू बिरादरी जे शागिर्दनि जी हौसला अफ़जाई थींदी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।